अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। लाहौर हाईकोर्ट पंजाब के वॾे वज़ीर की हलफ़ बाबत दरख्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सदर के हलफ़ खणाइण लाइ 24 कलाकनि अंदर नुमाइंदो मुक़ररु करण जी हिदायत। चीफ जस्टिस हुकुम ॾिनो आहे त अदालत जो हुकुम मुल्क के सदर के उमाणियो वञे। पंजाब के गवर्नर वॾे वज़ीर के हलफ़ खणाइण खां इनकार कयो आहे। गवर्नर वॾे वज़ीर के हलफ़ खणाइण खां इनकार नथो करे सघे। इज़्ज़त जो रस्तो इहो ई आहे त बाक़ी मेंबर इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञनि। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस जी ॿुधणी दौरान जस्टिस मुनीब अख्तर जा रिमार्क्स। जस्टिस मज़हर आलम रिमार्क्स ॾिना त वोट कास्ट थियण खां पोइ पार्टी सरबराह डिक्लेरेशन ॾींदो। पार्टी सरबराह वोट कास्ट थियण वक़्तु बि स्पीकर खे ॿुधाए सघे थो। चीफ जस्टिस चयो त सियासतदाननि खे क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। केस जी ॿुधणी ईद ताईं मुलतवी। चूंडूं आवाम जो हक़ आहे। असेंबलियुनि जो मुद्दो पूरो थियण बाद ई चूंडूं थींदियूं। हाणे चूंडुनि में न RTS विधो वेंदो ऐं न वरी डस्का वांगुरु कोहीड़ो छाइबो। इतलात वारी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मुख़ातिब थींदे चवे थी त अवाम जे ॻभे दवा खंड ऐं अटे जो चोर तूं आहीं। तुंहिंजे कौल ऐं फ़ैल में तज़ाद आहे। अवाम सां कूड़ ॻाल्हाइण, कूड़ा वाइदा करण ऐं कश्मीर फ़रोशी ते तोखे ग़लती सुधारण सां गॾु क़ौम खां मुआफ़ी बि वठणी पवंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास कुछ देर में थींदो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं DG ISI समेत टिनी हथियारबंद फ़ौजुनि जा सरबराह शिरकत कंदा। इजलास दौरान मुल्की सलामती के मामलनि ते गौर वीचार थींदो। अॻूणे सफ़ीर असद मजीद ख़ान खे बि तलब कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त असद मजीद ख़ान मुबैना साज़िश वारे मामले ते हक़ीक़तुनि बाबति कमेटी खे आगाही ॾींदो। बलोचिस्तान के इलाइक़े आवारान में दहशतगर्दनि जो सिक्योरिटी फोर्सेस की चौकीअ ते हमिलो। पाक फ़ौज जो मेजर शहीद थी वियो, हिकु सिपाही ज़ख़्मी। ISPR मूजिब काहान में दहशतगर्दनि फोर्सेस की चौकी ते हमिलो कयो। फायरिंग की ॾेवट में मेजर शाहिद बशीर शहीद ऐं सिपाही ज़ख़्मी थियो। फोर्सेस क़ौम सां गॾिजी बलोचिस्तान जे अमुन इस्तेहकाम ऐं तरक़ी खे सबोताज़ करण जी कोशिश खे नाकाम बणाईंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां आवारान में सिक्योरिटी फोर्सेस की चौकी ते दहशतगर्द हमले की मज़म्मत। बहैसियत वफाकी वज़ीर अपने फ़राइज़ की कमाहक़्क़हू अंजामदही के लिए ऐसा करना ज़रूरी हो या जिसकी वज़ीर आज़म ने ख़ास तौर पर इजाज़त दी हो। अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए। आमीन। वफ़ाक़ी काबीना में वाद ऐवान सदर में सदर आरिफ अलवी टिन वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं हिकु मुमलकती वज़ीर खां हलफ़ वरितो। हलफ़ खणंदड़नि में चौधरी सालिक हुसैन, जावेद लतीफ़, आग़ा हसन बलोच ऐं मुमलकती वज़ीर मोहम्मद हाशिम नोतिज़ई शामिल। हलफ़ बरदारी तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अख्तर मेंगल ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। शर्जील इनाम मेमण सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो। वक़्ती गवर्नर आगाज़ राजदुरानी शर्जील इनाम मेमण खे हलफ़ खणायो। गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी तक़रीब में वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी जी भी शिरकत। हलफ़ खणण खां पोइ शर्जील मेमण खे इतलात खाते जो कलमदान मिली वियो। नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां MK मगवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी मुलाक़ात। मजमूई सियासी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सियासी मुफ़ादनि खां मथां अवाम खे रिलीफ फ़राहम करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे।
पाकिस्तान तरफ़ां भारत में मुसलमाननि जी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण ते ॻणती ज़ाहिर। आलमी बिरादरी खां भारत में वधंदड़ इस्लामोफोबिया ख़िलाफ़ फौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो। परॾेही खाते जो तर्जुमान चवे थो रमज़ान जे भलारे महीने में मुसलमाननि ते तशद्दुद वधी वियो आहे। भारत में रहंदड़ मुसलमाननि सां इज़त वारो वर्ताउ कयो वञे।